भगवान शिव जी परिक्रमा। त परिक्रमा जा जेके फ़ाइदा आहिनि ऐं परिक्रमा छो कबी आहे इहो ॿुधायो वियो आहे पहिरें एपिसोडनि में। अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं भगवान शिव जी परिक्रमा कीअं करणु खपे। त भगवान शिव जी पूजा जॾहिं पूरी थी वञे, श्रद्धा ऐं विश्वास रखी करे हुननि खे पहिरीं साष्टांग दंडवत करणु खपे। साष्टांग दंडवत करण खां पोइ परिक्रमा जेका शिव जी हूंदी आहे उहा हमेशा अधु करणु खपे, यानी जेका बाण हूंदो आहे हुनखे कॾहिं बि ओरंग न कबो आहे, न त तव्हांजे मथां वॾो पाप चढ़ी थो सघे। इहो शिव पुराण में लिखियल आहे। त अॼु खां पोइ तव्हांखे यादि रखिणो आहे, जॾहिं बि तव्हां भगवान शिव जी परिक्रमा कयो, हुननि जी अधु परिक्रमा में ई सॼी परिक्रमा जो फल तव्हांखे प्राप्त थी वेंदो। ऐं जॾहिं बि तव्हां परिक्रमा कयो, ओम नमः शिवाय हिन जो जाप कंदा अचो त तव्हांजा सभु विघ्न दूर थी वेंदा, पापनि जो बि नाश थी वेंदो। त भगवान शिव तव्हांजे मथां ऐं तव्हांजे परिवार जे मथां सदा ई आशीर्वाद ऐं कृपा बरसाईंदा।